जॾहिं को मुसलमान भाव वफ़ात करे वञे तो ॿिए मुसलमान जे मथां हक़ आहे त उन जे जनाज़े में शरीक थिए। इहो यकतरफ़ा सवाब न आहे, बल्कि उन मैयत जे लाइ बि अजुर ऐं सवाब आहे, जनाज़े पढ़ण वारे जे लाइ बि उन में अजुर ऐं सवाब आहे। हदीस मुबारक आहे, आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हिकिड़े ॾिहाड़े फरमायो, मन अस्बह मिनकुमुल यौम साइमा, अॼु तव्हां मां के रोज़ेदार आहे, के सुबुह रोज़े जी हालत में कई आहे त हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, खलीफ़तुल मुस्लिमीन, अमीरुल मोमिनीन, खलीफ़ा बिला फ़स्ल सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु थी बीठो। अर्ज़ कई त या रसूलल्लाह अना, मां रोज़ेदार आहियां। रमज़ान न हुयो, आम ॾींहुं हुया। अर्ज़ कई या रसूलल्लाह मां रोज़ेदार आहियां। वरी साईं फरमाया, मन अतम मिनकुमुल यौम मिस्कीना, अॼोके ॾिहाड़े में केरु आहे जंहिं कंहिं मिस्कीन खे मानी खाराई आहे, केरु आहे जंहिं अॼोके ॾींहं में मिस्कीन खे मानी खाराई आहे। त वरी सैयदना अबू बकर सिद्दीक़ उथी बीठो, अर्ज़ कई या रसूलल्लाह मां मानी खाराए आयो आहियां मिस्कीन खे। वरी साईं फरमाया, मन आदम मिनकुमुल यौम मरीदा, तव्हां मां केरु आहे जेको अॼोके ॾींहं में के मरीज़ खां इयादत करे आयो आहे, पुछी आयो आहे, उन मरीज़ जी इयादत में मशगूल रहियो आहे, केरु आहे? त हज़रत अबू बकर सिद्दीक़ वरी उथी बीठो, या रसूलल्लाह मां मरीज़ जी इयादत करे आयो आहियां। सुभान अल्लाह। काल हबीबन करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, मन तबिअ मिनकुमुल यौम जनाज़ा, अॼोके ॾींहं में केरु आहे जेको के मुसलमान जे जनाज़े जे पोयां हलियो आहे, जनाज़े में शरीक थी आयो आहे। त वरी सैयदना अबू बकर सिद्दीक़ उथी बीठो, या रसूलल्लाह मां इहो अमल करे आयो आहियां। वरी जो सुभान अल्लाह। अबू बकर जो शान ॾिसो न, नेकी में अॻु भरो हुयो अबू बकर, अमल करण में, हर अमल में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु सभिनी असहाबनि में, कहिड़ा बि साहबी, नंढा वॾा, पुराणा नवां, साबिक़ून अव्वलून हुया, मुहाजिर अंसारी, सभिनी असहाबनि में अमलन करण में सभ खां अॻु भरो जेकर सहाबा जी जमात में केरु हुयो त अबू बकर सिद्दीक़। एॾो शान वारो सहाबी हुयो, एॾो मर्तबे वारो सहाबी हुयो, जो मदीने वारे साईं फरमायो त दुनिया में जेतिरा बि माण्हू आहिनि जन मूं ते एहसान कया आहिनि, जन मूं ते थोरा कया आहिनि, तन सभिनी जा एहसान मूं लाहे छॾिया, तन सभिनी जा मूं थोरा लाहे छॾिया, पर अबू बकर जा एहसान मां न लाहे सघियो आहियां। क़यामत जे ॾिहाड़े अबू बकर जेके मूं ते एहसान कया आहिनि उहे थोरा अल्लाह लाहींदो, ऐं अबू बकर खे उन एहसाननि जो बदिलो अल्लाह अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। असां अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो हिकिड़ो ज़िमनन तव्हांखे सेखारे छॾिया, ॿुधाए छॾिया, उहो चिट्टो वाज़े करे छॾियो त असां अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे त अफ़ज़लुल बशर बअदल अंबिया, जेकॾहिं को माण्हू आहे त उहो अबू बकर सिद्दीक़। माना ज़मीन ते, हिन आसमान जे हेठां जेका मख़लूक रहे थी, जेके बि इंसान रहनि था, जेके बशर रहनि था, नबियनि खे छॾे बाक़ी जेतिरा बि असाबी आहिनि, वली आहिनि, अॻियां वली, अॻियुनि उम्मतुनि जा वली, या ईंदड़ दौर में जेके वली ईंदा, गौस, कुतुब, कलंदर, असाबी, अहल बैत, सभिनी में शान वारो केरु आहे? चओ अबू बकर सिद्दीक़। ऐं वरी असांजे मुसलमाननि में हिकिड़ो फितनो पैदा कयो वियो आहे अहले सुन्नत व जमात जे अंदरि, त जंहिंखे तफ़ज़ीली फितनो सॾींदा आहिनि। हिकिड़ा त शिया आहिनि, मुनकिर आहिनि, शियनि सां असांजो को ताल्लुक़ आहे न, अचे न वञे। असांजे सुन्नियुनि जे सिफ़ुनि में हिकिड़ी जमात अहिड़ी पैदा थी पई आहे जेका मुसलमाननि में गुमराही ऐं तफ़रीक़े जो सबबु बणिजी रही आहे। त हज़रत अबू बकर खे अल्लाह साईं, मदीने वारे साईं सियासी ख़लीफ़ो बनायो, ऐं बातिन जो, ऐं साईं मुंहिंजा विलायत जो ख़लीफ़ो सैयदना हैदर करार मौला अली खे बनायो। हरगिज़ न। ज़ाहिरी बातिनी हर लिहाज़ खां अफजल तरीन ऐं नबी सुणे जो पहिरियों बिला फसल ख़लीफ़ो आहे, चओ त अबू बकर सिद्दीक़।
केरा बा अबू बकर सिद्दीक़ असा जो इन ते वेसा बाबा इहो अकीदो अहले सुन्नत जो को साईं मुझा दलील दे हिय थियो हुआ थियो आसमान फाड़े तो छड्या मां जमीन के चीरे तो ॾेखारिया हितां तो दलील कढी अचां हितां तो दलील कढी अचां असा जो बाबा ये दलील धोई पी छॾ पेट जे सूर का फायदो दी वई असा जो उहो अकीदो आ जेको 1400 सालन का वठी उलमा जो अइम्मा जो मुहद्दिसीन जो फुकहा जो साईं मुझा अहल बैतन जो खुद मौला अली जो जेको अकीदो आ त अफजलुल बशर बदल अंबिया विलायत में सियासत में बसीरत में ऐं साईं मुझा दर्जात में हर लिहाज का नबी का बाद में को शान वारो आए त चओ ॻाल्हायो अबू बकर सिद्दीक़ समझ में ॻाल्हि आई बस अकीदो वाज़े कयो हुयो ज़िमनन ॻाल्हि आई मुंहिंजो ॿियो मौज़ू हुयो पर हाणे हदीस जो सैयदना सिद्दीक़ अकबर जे शान में आई आहे त बयान कयो मदीने वारे साईं ये सभई मामलात बयान कया तव्हां केरु आहे जंहिं सुबुह रोज़े जी हालत में कई आहे तव्हां केरु आहे जंहिं मिस्कीन खे मानी खाराई आहे तव्हां केरु आहे जंहिं मरीज़ जी इयादत कई आहे तव्हां केरु आहे जेको के मुस्लमान जे जनाज़े जे पोयां हलियो आहे त सभिनी सुवालनि जे जवाब में हिकिड़ो सिद्दीक़ अकबर उथी बीठो या रसूलल्लाह मां इहो अमल करे आयो हालांकि ॿिया बि साहबी हुया अमल करण वारा हुया ईअं न आहे इनकार कयूं ॿिए कंहिं साहबी हो न पर अबू बकर सिद्दीक़ सभिनी मामलात में ॾिसो न हर मामले में अॻु भरो नज़र पियो अचे केरु अबू बकर सिद्दीक़ तो मदीने वाले साईं फरमायो मजतमअत हाज़िहिल खिसाल कत्तु फी रजुलिन इल्ला दखलल जन्नह जे माण्हू में ये सभई ॻाल्हियूं जमा थी वञनि मरीज़ जी इयादत करे रोज़ेदार बणिजे मिस्कीन खे मानी खाराए मुस्लमाननि जे जनाज़े में गॾिजी हले इहे ख़सलतूं इहे आदतूं जे मुस्लमान में जमा थी वञनि अल्लाह ताला उनखे ज़रूर जन्नत में दाख़िल फरमाईंदो सुभान अल्लाह ॻाल्हि समझ में अचे थी साईं जन फरमायो मन शहिदल जनाज़ हत्ता युसल्ली अलैहा फलहू कीरातुन जेको माण्हू के मुसलमान जे जनाज़े में शरीक थे के मुसलमान जे जनाज़े में अचे शरीक जे जनाज़ो नमाज पढ़े पोइ उन जे लाइ कीरात अमलनि जो आहे वमन शहिद हत्ता तुदफिन फलहू कीराताने पर जेको माण्हू जनाज़ो बि पढ़े वरी उन जे पोयां हले ऐं उन जी तदफीन में शरीक थे दफन कयो वञे तेसीं उन जनाज़े में रहे त अल्लाह ताला उनखे 2 कीरात अमलनि जा अता फरमाईंदो सुभान अल्लाह हदीस मुबारक आहे साईं जन के अर्ज़ कयो या रसूलल्लाह मिसलो करारीतना असांजा जेके कीरात आहिनि माप जो मखसूस तोरो हुयो माप जो हिकिड़ो हुयो जंहिंमें कीरात माना वज़न तोरींदा हुया पुराणे ज़माने जो जीअं हिन ज़माने में 5 किलो 10 किलो मण पा ईअं असां चवंदा आहियूं तोरा आहिनि उन ज़माने में कीरात हिकिड़ो माप जो साईं मुंहिंजा इस्तिलाह हुयो मदीने वारे साईं फरमाए असां वारो कीरात न ला बल मिस्लो ओदिन औ आज़म मिन ओदिन हिकिड़ो कीरात जबल ओद खां बि वॾो आहे पर तव्हांखे मुस्लमान जे जनाज़े में शरीक थियो त अल्लाह ताला तव्हांखे जबल ओद खां बि वधीक अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो ऐं साईं फरमा इन अव्वल मा युजाज़ी बिल अब्दु बाद मौतिही ऐं युग़फर लिजमीअ मन इत्तबअ जनाज़तहु जेको कंहिंजे जनाज़े में शरीक थे त मुस्लमान जे जनाज़े में शरीक थियण जे लाइ मोमिन बाने खे अल्लाह पहिरियों इनाम इहो ॾींदो आहे जेको मुस्लमान वफ़ात करे वञे नेक साले मोमिन जे शिरक न कयो हुजे उहो मुस्लमान वफ़ात करे वञे त उन जे मरण खां बाद में पहिरियों अल्लाह इनाम उन मैयत खे इहो ॾींदो आहे जो उन जे जनाज़े में जेतिरा बि मुस्लमान शरीक थियनि जमीअ मन इत्तबअ जनाज़तहु जेतिरा बि जनाज़े में शरीक थिया अल्लाह तन सभिनी जी बख़्शिश जी महिरबानी फरमाए छॾी सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हांजी ॻाल्हि सम्झ में आई अलाए कोन आई मदीने वाले साईं फरमायो मा मिन मय्यतिन युसल्ली अलैहि उम्मतन मिनल मुस्लिमीन यबलगून मियतु कुल्लुहुम यशफऊन लहू इल्ला शुफ़िउ फीहा जे मुसलमान जे जनाज़े में 100 माण्हू शरीक थियनि घणा माण्हू शरीक थियनि 100 माण्हू शरीक थियनि ऐं उहे सभई उन जी बख़्शिश जी दुआ घुरनि ऐं मुंहिंजा मौला हिन खे बख़्श फरमा हिन खे माफ़ी अता फरमा त इल्ला शुफ़िउ फीहा मदीने वाले साईं फरमायो उन्हनि सभिनी जी शिफ़ात मैयत जे हक़ में अल्लाह क़बूल फरमाईंदो आहे उन जा हर गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो आहे
इते हाणे इहा हदीस सम्झण खां बाद में हिकिड़ो ॿियो मसलो तव्हांखे सेखारियां, तवजो ॾियो। असांखे अहले सुन्नत व जमात जॾहिं कंहिंजो जनाज़ो निमाज़ पढ़ाईंदा आहियूं, जनाज़ो पढ़ी पोइ फातिहा ऐं कुल पढ़ी हथ खणी दुआ घुरंदा आहियूं, जनाज़े खां बाद में हथ खणी दुआ घुरंदा। हिकिड़ो मुस्लमाननि जो तबिको आहे जेके चवंदा आहिनि त बाबा जनाज़ो निमाज़ पाण दुआ आहे, जनाज़ो निमाज़ पढ़ियोसीं हाणे तव्हां दुआ छाजे लाइ था घुरो, इहा दुआ घुरण जाइज़ न आहे, इहा दुआ घुरण जाइज़ न आहे, इहा बिदत आहे, इहो हराम आहे, इहो नाजाइज़ आहे। मुस्लमाननि खे मुंझाइण में हिननि निभागनि खे उहो मज़ो थो अचे रे छा, हर गुरु मुस्लमान दुआ आहे, बरकत आहे, दुआ जो को वक़्तु त न आहे, दुआ जे लाइ को टाइम त न आहे। जनाज़े में ॾिसो, जनाज़े में असां जेका दुआ घुरंदा आहियूं उहा घुरंदा आहियूं अल्लाहुम्मा अग़फ़िर लि हय्यिना व मय्यितिना व शाहिदिना व गाइबिना, मुंहिंजा मौला असांजी बख़्शिश फरमा, असांजे जेरनि जी बख़्शिश फरमा, असांजे मय्यतनि जी बख़्शिश फरमा, जेके हाज़िर आहिनि उन्हनि जी बख़्शिश फरमा, जेके गाइब आहिनि उन्हनि जी बख़्शिश फरमा। इहा सॼी दुआ पढ़ो, उन सॼी दुआ में मय्यत जे लाइ का दुआ जा लफ़्ज़ आहिनि ई कोन्हनि। इहा जेका दुआ पढ़ंदा आहियूं अल्लाहुम्मा अग़फ़िर लि हय्यिना व मय्यितिना, शुरूआत खां वठी आख़िर ताईं पढ़ो न, इन दुआ में उन ख़ासि मय्यत जेको पियो आहे, जेको साम्हूं जंहिंजे जनाज़े में हेॾी वॾी जमात शरीक थी आहे, उन जे लाइ का दुआ आहे ई कोन्हे का, उन जे लाइ को लफ़्ज़ ई कोन्हे को। हाणे उन जे लाइ मदीने वारे साईं हीअ हदीस सही हदीस आहे, सुनन नसाई शरीफ जी सही हदीस आहे। मदीने वारे साईं फरमायो जंहिं मोमिन बाने जे लाइ 100 माण्हू गॾिजी उन जी बख़्शिश जी दुआ घुरनि, अल्लाह ताला उन मय्यत खे बख़्शे माफ़ करे छॾींदो। लाज़मी आहे त उन मय्यत जे लाइ जेॾी महिल सलाम फेरजी वियो त गॾिजी बीहंदा, उन जे इर्द गिर्द बीहंदा, साईं मुंहिंजा ख़त्मूं पढ़ंदा, फातिहा पढ़ंदा, पोइ दुआ जे लाइ हथ खणंदा, पोइ उन जे लाइ दुआ घुरंदा न। तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई हले कोन आई? मदीने वारे साईं फरमायो त 100 मुस्लमान, पर ॿी हदीस मुबारक आहे, हज़रत सैयदना अबुल मलीह रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए हिकिड़े जनाज़े में आयो, साहबी चवंदो असां बि आयासीं, हज़रत अबू मलीह रज़ी अल्लाह ताला अन्हु बि आयो, पोइ फरमाए थो अकीमु सुफ़ूफ़कुम वल तुहसनु शफ़ाअतकुम, ए जमात वारो सिफ़ूं सिधियूं कयो ऐं सुहिणे अंदाज़ में पंहिंजे मुस्लमान भाउ जी शिफ़ा जे लाइ दुआ घुरो, बख़्शिश जी लाइ दुआ घुरो। अबुल मली खे चयो वियो, हज़रत अबुल मली रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो त मूं सईदा उम्मुल मोमिनीन मैमूना रज़ी अल्लाह ताला अन्हा खां ॿुधो, मदीने वारे साईं फरमायो मा मिन मय्यतिन युसल्ली अलैहि उम्मतुम मिनन नास इल्ला शुफ़िउ फीहा, के मुसलमान जे मथां का उम्मत अचे ऐं जनाज़ो पढ़े, उन जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरे, अल्लाह उन्हनि जा हर ई गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। त हज़रत सैयदना अबू मली खे चयो वियो, सअलतु अबा मली, रावी चए थो मूं हज़रत अबूल मली खां पुछा कयो त उम्मत मां मुराद छा आहे, घणा माण्हू हुजनि? हज़रत सैयदना अबू मली चयो काल अरबऊन, 40 माण्हू बि हुजनि न, होॾे पहिरीं हदीस 100 माण्हू, हिते फरमाए थो 40 माण्हू बि हुजनि न, त 40 माण्हू दुआ घुरंदा, अल्लाह ताला उन्हनि जे सदके मय्यत जी बख़्शिश फरमाए छॾींदो। ऐं रिवायत में अचे थो त मदीने वारे साईं औनुल महबूद शरह अबी दाऊद सुनन अबी दाऊद शरीफ में हदीस आहे, साहबी रसूल हुयो, पोइ ईअं जनाज़े निमाज़ जे लाइ अचे पियो, पर जनाज़ो पढ़जी वियो, जनाज़ निमाज़ थी वियो, जनाज़े मां अदा थी वई, त हुन रण कई परे खां, ओ मुस्लमाननि जी जमात, अल्लाह जो वास्तो अथव, सब्र कजो, इंतज़ार कजो, मां जनाज़े में त शरीक न थी सघियो आहियां, पर मूंखे हिन जनाज़े जी दुआ खां महरूम न कजो, मां अचां दुआ में शरीक थियां, पोइ दुआ घुरजो। माना असहाबी जनाज़े निमाज़ खां बाद में बि दुआ घुरंदा हुया। ॻाल्हि सम्झ में आई हले कोन आई? जेकॾहिं के मुस्लमान जे लाइ दुआ घुरो त उहा दुआ तव्हांखे फ़ाइदो ॾींदी, मय्यत खे फ़ाइदो ॾींदी। मदीने वारे साईं फरमाया मा मिन मुस्लिमिन यमूतु फयुसल्ली अलैहि सलासत सुफूफिन, जेकॾहिं के मुस्लमान जे जनाज़े में 3 सिफ़ुनि जे बराबरि मुस्लमान शरीक थियनि, 3 सिफ़ूं ठहनि, 3 सिफ़ुनि जे मिक़दार में मुस्लमान बीहनि, इल्ला औजब, उहे 3 सिफ़ूं जॾहिं दुआ घुरंदियूं त अल्लाह ताला मय्यत जे लाइ जन्नत खे वाजिब फरमाए छॾींदो आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो पंहिंजे लाइ बि सोचो, पंहिंजे मय्यतनि जे लाइ बि सोचो। इनशाअल्लाह तव्हांखे ईसाले सवाब जे बारे में ॿुधाईंदुसि त मय्यत जे लाइ ईसाले सवाब कयो त हुनजो अजुर छा आहे। अल्लाह ताला शाल असांखे अहले सुन्नत व जमात जे अक़ाइद जे मथां जियारे ऐं इन्हनि अक़ीदनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला नबीना
अल्लाह आमीन। ला इलाहा